मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, हिंदुनि जी ख़ुशी जे मौक़े ते जेके हिंदू मिठाई तक़सीम कंदा आहिनि या परसाद तक़सीम कंदा आहिनि, अगरि कोई मुस्लमान उहा शइ खाए त कीअं आई? हिंदुनि जे तरफ़ां जेकी बि मिठाई मिले, जेको बि उनजो परसाद मिले, कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उन शइ खे खाइनि। छो त इहे जेकी बि उहे मिठाई कंदा आहिनि उहे बुतनि जे नाले ते कंदा आहिनि। उहे बुतनि जे नाले ते क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो, इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। अल्लाह ताला फरमायो, तव्हांजे मथां असां हराम कयो आहे मोल जानवर, तव्हांजे मथां असां हराम कयो आहे। अहिड़ी तरह मोल जानवर खां बाद में तव्हांजे मथां रत बि असां हराम कई आहे। रत खे बि खाधे एतबार सां इस्तेमालु न कयो। इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो, तव्हांजे मथां खिंज़ीर जानवर बि हराम करे छॾियोसीं। ऐं सेम उहा शइ बि तव्हांजे मथां हराम आहे जंहिं शइ जे मथां अल्लाह जो नालो नथो पढ़ियो वञे, उहा शइ बि तव्हांजे लाइ हराम आहे बिल्कुलु। हिंदू जेके मिठाई मंदर में तक़सीम कंदा, जेको परसाद ॾियनि था मुस्लमाननि खे, या मिठाई जेकी तक़सीम कंदा, इन जो खाइणु बिल्कुलु नाजाइज़ आहे, इन जो खाइणु हराम आहे। असांजा मुस्लमान दोस्ती जे एतबार सां मिठाई वठी करे चए, साईं बिस्मिल्लाह करे खाऊं था। बिस्मिल्लाह सां इहा शइ पाक न थींदी, बिस्मिल्लाह सां इहा शइ हिलाल न थींदी। जेकॾहिं अगरि बिस्मिल्लाह सां हिलाल थी, पोइ शराब खे खणी करे बिस्मिल्लाह पढ़ी करे जेकॾहिं पीऊं, पोइ हिलाल आहे। बिस्मिल्लाह जेकॾहिं सूअर जे गोश्त ते पढ़ी करे खाऊं, छा हिलाल थी वेंदो? हिलाल थींदो? न थींदो। हिकिड़ी शइ जेकी हराम आहे त हराम रहंदी। 100 दफ़ा उनजे मथां बिस्मिल्लाह पढ़ो, लख दफ़ा उनजे मथां बिस्मिल्लाह पढ़ो, हिकिड़ी शइ खे ख़ुदा बयानु कयो त हे शइ हराम आहे, त हिंदुनि जे परसाद ऐं मिठाई खां तमामु मुस्लमान जेको आहे परहेज़ कनि।